साल खान जेकॾहिं अकबर खान पंहिंजो वाइदो नथो निभाए ऐं छोकिरीअ खे नथो आणे त पोइ तव्हां छा सोचियो आहे? शरल हिकु त अकबर खान अहिड़ी ग़लती कंदो कोन, पर जेकॾहिं कयईं त असां पूरो ॻोठ पाण सां मिलाए हुनजे मथां दबाव विझंदासीं। सावल चाकर खान जे लाइ छा सोचियो अथई? मूंखे पूरी पक आहे त चाकर खान अकबर खान जे क़ैद में ई हूंदो, पर हिकिड़ो मसइलो पहिरियां हल कयूं, पोइ ॿियनि मसइलनि खे पुॼी था पऊं। चाकर खान त पंहिंजी ग़लती जी सज़ा पाण पियो लोड़े, त इन में असांजो छा वञे? सौट ॻोठ जी इज़त जे करे असांखे सभु मसइला दरगुज़र करणा पवंदा। ॿियो त चाकर खान लूंगर खान जो पुटु आहे, वॾे साईं जे करे असांखे चाकर खान जी इज़त करणी पवंदी। हाणे हुनखे अकेलो करे बेयारो मददगार त करे नथा सघूं। हा सावर खान, इहा हक़ीक़त आहे। असांखे चाकर खान जी बि मदद करणी पवंदी। चाकर खान खे दुश्मन खां त मारण कोन ॾींदासीं, पहिरियों हुनखे आज़ादु कराए अचूं, पोइ पाण में वेही चाकर खान सां बि निबिरी पवंदासीं। अकबर खान मञे ई नथो त पोइ असां हुनखे छा करे सघंदासीं? मञणो पवंदो। अकबर खान खे असांजी हर ॻाल्हि खे मञणो पवंदो। पहिरियों इन मसइले खे ॾिसूं, पोइ ॿियनि मसइलनि खे था ॾिसूं। पहिरियों हलो उतां ते वेही हाणे सलाह मशवरो था कयूं। अचो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।